खैबर मां ख़बर ॾींदालूं त बर्क सियासतदान सवरी जमात जे रुहानी पेशवा मखदूम अमीन फ़हीम जी 5 वर्षी हाला में अक़ीदत व एहतराम सां मल्हाई पई वञे। सूबाई वज़ीर रेवेन्यू सिंध मखदूम महबूबुज़्ज़मा हाला में दरगाह मखदूम नूह सरवर ते हाज़िरी भरी। मखदूम महबूबुज़्ज़मा मखदूम अमीन फ़हीम जो मज़ार ते गुलनि जी चादर चढ़े दुआ घुरी। सरवरी जमात जे रुहानी पेशवा MNA मखदूम ज़मीलुज़्ज़मा अॼु शाम जो 5 वॻे दरगाह मखदूम नूह सरवर ते पहुची मखदूम अमीन फ़हीम जे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ींदो। पीपल्स पार्टी अॻवान मरहूम मखदूम अमीन फ़हीम जी वर्सी जे मौक़े ते ज़िले मटियारी में अॼु आम मोकल आहे। सरवरी जमात जे मुरीदन पीपल्स पार्टी जे वर्करन सियासी समाजी शख्सियतन पारां मज़ार ते हाज़िरी जो सिलसिलो जारी आहे। कोरोना वबा सबब वर्सी तकरीब मुख्तसर रखी वई आहे। वर्सी में शिरकत कंदड़न के SOPs ते अमल करण जी ताकीद कई पई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।